नज़री नवासा ख़बर शेयर कंदालू जुंगशाही मां रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। यूनियन काउंसिल जुंगशाही 1 में वाइस चेयरमैन के इस्तीफ़ा थियण बाद इलेक्शन कमीशन ठटे पारां ज़िमनी चूंड जो ऐलान। ख़बर मुताबिक़ ठटे जी यूनियन काउंसिल जुंगशाही के वाइस चेयरमैन परीजो के इस्तीफ़ा ॾियण बाद 24 सेप्टेम्बर 2025 ते बाय इलेक्शन कई पई वञे, जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उम्मीदवार मैदान ते लथल। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां मक़सूद अहमद सूमरो के नामज़द करे टिकट ॾिनी वई आहे, जॾहिं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे प्लेटफॉर्म तां मलिक नवाज़ जोखियो मैदान ते लथल। ॿिए पासे शहरी इतिहाद ऐं राॼूनी इतिहाद पारां वकास मुग़ल सिंधी खे साम्हूं आंदो वियो आहे। जुंगशाही में पहिरियों भेरो थोरी मुदे लाइ थींदड़ वाइस चेयरमैन जी सीट ते सख़्त दंगल थियण वारो आहे। वॾा उम्मीदवारनि पारां इलेक्शन मुहिम जो आगाज़ थी चुको आहे। वाइस चेयरमैन यूसी जुंगशाही लाइ उम्मीदवार वकास मुग़ल सिंधी की हिमायत में एक शानदार गॾिजाणी हाजी अब्दुल करीम मुग़ल समाजी अॻवान हाकिम अली ब्रोही की अॻवानी में कोठाई वई। गॾिजाणी में वापारी इतिहाद के सदर जुंगशाही गुलाम मुस्तफ़ा ख्वाजा हाजी अब्दुल रशीद आराई, राना मोहम्मद इकबाल, अॻूणो काउंसलर गुलाम हैदर जाखरो, ज़फ़र पलीजो, उस्मान जाखरो, बसर जोखियो ऐं इलाक़े जा मुअज़्ज़िज़ माण्हू वॾी तादाद में शिरकत कई। शिरकत कंदड़नि पंहिंजे ख़िताबनि में चयो त वकास सिंधी इलाक़े की तरक्की ऐं ख़िदमत लाइ बहितरीन उम्मीदवार आहे। असां पंहिंजे मुकमल एतमाद ऐं गॾियल सहकार जो ऐलान करियूं था।